सिंध पंजाब ऐं बलोचिस्तान पुलिस जी गॾियल ऑपरेशन में 2 धाड़ेल मारिजी विया जॾहिं त 7 ॾोहारी ज़ख़्मी थी पिया। पुलिस जो चवणु आहे त कुझु जायुनि ते अञा बि मुक़ाबला जारी आहे। सिंध ऐं पंजाब जे सरहदी इलाक़नि में सिंध बलोचिस्तान ऐं पंजाब पुलिस गॾियल कार्रवाई कई, जंहिं दौरान 2 धाड़ेल मारिजी विया ऐं 7 ॾोहारी ज़ख़्मी थी पिया। पुलिस मूजिबि कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो, जंहिं दौरान ॾोहारी आलम शर ऐं नज़ीर शर मारिजी विया, जॾहिं त मिठा शर समेत 7 ॾोहारी ज़ख़्मी थी पिया। पुलिस जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ हंधनि ते धाड़ेलनि सां मुक़ाबिलो अञा बि जारी आहे। ऑपरेशन में माचको, भोंग, सादकाबाद ऐं कोट सब्ज़ल जी पुलिस बि हिसो वठी रही आहे। घोटकी ऐं राजनपुर पुलिस खे बि तलब कयो वियो आहे। ॿिए तरफ़ IG पंजाब ओस्मान अनवर मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो त रेंजर्स धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन में पुलिस सां सहकार करे रही आहे, जॾहिं त सिंध पुलिस भरपूर साथ निभायो आहे। IG पंजाब जो चवणो हो त ऑपरेशन में मुख़्तलिफ़ इदारनि सां कोऑर्डिनेशन आहे, जॾहिं त ऑपरेशन में रज़ाकारनि जी शमूलियत बाबति हुन चयो त ऑपरेशन में रज़ाकार शामिल न आहिनि, पर हू इंटेलिजेंस मालूमात फराहम कनि था ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जी मदद वठनि था। ॿिए तरफ़ DPO रहीम यार ख़ान जो चवणु आहे त बुगटी क़बीले जा रज़ाकार बि पुलिस सां गॾु आहिनि।